उन्हनि जे लाइ मिसाल कहिड़ो ॾींदो आहियां मां त हिकिड़े आलिम चयो त मुंहिंजो पीउ बि आलिम पोइ मां पंहिंजे आलिम चयो त मुंहिंजो पीउ आलिम मुंहिंजो पीउ हिकिड़े वॾेरे जे ओताक ते वियो त वॾेरे जे ओताक ते हिकिड़ो कुतो वॾो वियो बाबा जो अंदरि घिड़ियो कुते जो बाबा खे ॾिठो त थोरो भौंकी नव माण्हू जो ॾिठई बाबा छा कयो जो पट भितर खणी कुते खे हई कुते खे जो भितर लॻो कुतो छिड़ी पियो जी मालिक मुंहिंजे जी ओताक भितर मूंखे कोन्हे छा कयूं मौली साहब जे पोयां हाणे मौली साहब अॻियां कुतो पोयां छा था सम्झो अलाह ख़ैर करे मौली साहब अक्सर करे हूंदा मुक़रर भॼ भॼा जहिड़ी लॻी पई हुई अंदरां मालिक ॾिठो पियो अचे हुन मालिक जी नज़र पई ॾेर मुंहिंजे दोस्त खे किथे कुतो खाई न विझे किथे फटे न विझे किथे ॾाढे न विझे किथे मारे न विझे टक्कर में चईसि मौली साहब हेॾे हलिया मूंखे भाकुर पा मौली साहब तकिड़ो वठो हुनखे भाकुर पातई त जे पियो जेको कुतो मूंते भौंके पियो हुन ते मुंहिंजे पेरनि ते चुमण शुरू कयो मां साबण दस्ती जे भर में रातनि मुजाहिदनि खां थो पुछां त दुनिया जे कुते खे बि लिबड़ा त जेके मालिक जे भाकुर में हूंदा आहिनि हुन ते भौंको न आहे अरे अबू बकर हुनखे ॾियार त कंहिंजे भाकुर में आहिनि हुननि ते बि भौंको न आहे हुननि जी शान खे ॻाए बयान करे ॾेखारिबो आहे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह करे असां बुलबुल मदीना